बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादकार साथियों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, हाजी गुलाम सरवर रिंद सां गॾु अवेस फार्म ते मौजूदु आहियूं ऐं हिते पहिरीं दिन खां पुछंदासीं त सरें टोटल घणी कयल आहे। उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा त हिननि प्लांटर ते सरें काई आहे, ॿी छटप काई अथनि ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके मेथड आहिनि उन्हनि इस्तेमालु कया आहिनि, सभु पुछूं था। पर जंहिं प्लांट में सर पाण बीठा आहियूं हीअ प्लांटर ते कयल आहे, ठीकु आहे जी। हिन जी प्लांटर जा तव्हां केतिरी कैटेगरी में कई, यानी का 1.5 फुट वारो जी, को 2 फुट वारो, को पौणा 2 फुट वारो, ईअं न? बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम। आवाज़ दोस्तों, पहिरियां सर तव्हां सुवाल कयो त केतिरी सरें आहे। अवेस फार्म ते 1200 एकड़ सरें पोखियल आहे, तंहिंमें 2.25 फुट जा प्लांटर बि पोखियल आहिनि। हीअ जंहिं ते पाण बीठा आहियूं उहो 1.5 फुट ते प्लांटर आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे जीअं बसरनि वारा नंढा किरा कढे उनजे मथां छट थियल आहे, कल्टिवेटर जे मथां छट थियल आहे। हीअ जेको पाण जंहिं प्लाट में बीठा आहियूं न, इहो प्लाट 1.5 फुट जो प्लांटर आहे। अच्छा सर, पंहिंजे सरें त जेको कण ॿ बीठी आहे, पन पत माना हीअ ॾिस न, हीअ पन जी साइज़ वाइज़ तो केॾी वॾी थी वई आहे, बहितरीनु आहे। अच्छा हाणे जेको ऐं मेन माना ॻाल्हि तव्हां करणु चाहियां पियो, छो जो तव्हां किंग ऑफ सरें आहियो, माना हर साल जेको आहे सो 1000 एकड़ खां प्लस तव्हां वटि सरें कई पई आहे। के माण्हू किंग ऑफ काटन हूंदा आहिनि, के किंग ऑफ सरें, के मुख़्तलिफ़ ईअं। त माण्हू मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि। 40 मण मोट सरें लथी, को चइबो 35 मण लथी, को 30 मण। हूअं जनरल तौर ते असां छा ॿुधूं त जेको विचोले तरीक़े सां सरें केतिरी माना ईंदी आहे पैदावार? सरें असांजी जेकर सुठी मौसम अची थी वञे, बहितर अची थी वञे, जीअं ॾिसो तव्हां हींअर फुटनि में 40 मण एकड़ बि लथा, पर सरासरी एवरेज कंहिंजो बि 15 मण या 20 मण खां मथे कोन्हे। हा, इन सरें जो जनरल एवरेज जेको हूंदो न, माना जेकर भली मौसम हूंदी त 20 प्लस हूंदो न, त 20 खां 15 ऐं 20 जे विच में हूंदो सरासरी एवरेज। बाक़ी हिकिड़ो अठा त लही हुनखे कोन ॿुधो। हा, जॾहिं पॉइनियर हो तॾहिं 30 मण प्लस असांजा एवरेज ईंदा हुआ। अच्छा, हा, पॉइनियर खां पोइ असांजो न आयो, 20 खां घटि आयो आहे, कॾहिं कॾहिं 20 आयो न। भला हिन सरें में पैदावार कीअं वधाए, जेको अहिड़ो तव्हांजे ज़हन में आहे? तव्हां वटि त वॾी ज़मीनदारी आहे, 3000 खां मथे जिते बनी हुजे, जिते कणक बि हुजे, बसर बि हुजनि, कम त मुख़्तलिफ़ फसल कयो, त तव्हां तरगो इन खे घुमण में पूरा हूंदो, सॼो ॾींहुं तव्हांजो ॾींहुं गुज़रींदो हूंदो, तव्हां हिकिड़ो वेही तजुर्बो कोन पिया कयो। पर तव्हांजो दिमाग़ जो कमु करे थो, जेकॾहिं असां हिन मां का सरासरी पैदावार वधीक खणूं त हिनखे कजे छा? छा हिनजी छिटाई कजे? हिनखे कहिड़े तरीक़े सां काइजे जो माना पैदावार जे नंढो आबादगार आहे, भला ॼण बनी थोरी आहे त उहो जेकर हिन ते वधीक महिनत, वधीक फोकस करे त पैदावार वधीक खणी सघे थो, या हुनजी बि 20 मण न? साईं, उहो खणी सघे थो। हुन ते हिकिड़ो त खाद खुराक में बि हू पंहिंजी दिलचस्पी रखे, जो असांजी वॾी ज़मीनदारी आहे, असां एतिरी खाद खुराक कोन था ॾेई सघूं। सही ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त हू छिटाई करे ऐं जीअं बसरनि वारा खिरा आहिनि उन ते चुंगी हाणे, वॾनि खिरनि ते चुंगी हाणे, उहे जेके आहिनि न 30 मण या 30 मण खां प्लस एवरेज खणी था सघनि, सो बि 10, 20, 30 एकड़ जी। बाक़ी जेको 500 एकड़ 1000 एकड़ का ईंदो न, उहो उनजो एवरेज माना 20 जे अंदरि हूंदो न। माना बसर वारो खिरियो ते चुंगी हणे या प्लांटर ते? बसर वारे खिरे ते बि चुंगी हणी सघे थो। प्लांटर 1.5 फुट वारो जी पाणी पोकाई गई आहे। हिन में बि जेकर पंहिंजो फुट ते हुजे न बूटो टू बूटो, हीअ बि बहितरीनु पैदाश ॾे आहे। न भला हीअ तव्हांजो हिकिड़ो सरें तव्हां काफ़ी वक़्तु कयो विया, तजुर्बो वधीक आहे, त हिन जी पटाई जेकर पाण 2 फुट ते कयूं, फुट खां वधीक न करणु घुरिजे? न, हीअ घटि मां घटि न, से फुट ते कयो। हिन जी पटाई जेका आहे न, फुट ते 1.5 फुट जो प्लांटर आहे न, फुट ते पटाई हुजे बसि। हाणे करे कोन था सघनि न साईं, असांजो हाणे तव्हां ॾिसो न, चऊं था फुट ते कयो, पर हिते ॾिसो 2 इंचनि ते, 4 इंच ते, 3 इंच ते बूटा बीठा आहिनि पिया। पर तव्हां त इहा बि ॻाल्हि कई त असां मुर्गी किलो किथे ॾिनो आहे, त उते बि घटि थी विया? उते बि हा साईं, जेको प्लांटर आहे न, प्लांटर ते जेकर 4 एकड़ माण्हुनि किलो ॾिनो आहे, असां त एकड़ खे किलो ॾिनो आहे, पर शकीब वारा हिन जेके आहिनि इन्हनि 4 एकड़ खे किलो ॾिनो आहे। उते बि तव्हां सरें ॾिसो घटि आहे, वरी पटाई कनि पिया। बिल्कुलु, उनखे पटाई कनि पिया सर। अच्छा, त दोस्तों ही सरें जे बारे में माना हिकिड़ी मुकमिल तफ़सीली मालूमात हुई जेका हाजी साहब असांखे ॿुधाई, त सरासरी सरें जेका आहे सा 20 मण ॿधो खणी, बाक़ी थोरी घणी जेकॾहिं जंहिंजी बनी आहे 10 एकड़ 20 एकड़, जेकॾहिं उहो उनखे साइंसी मेथड ते काए पटाई करे, छिटाई करे, गुॾ कढे या स्प्रे या खाद खुराक जा जेके आहिनि से डबल डोज़ ॾे, त पोइ 30 मण हली सघे थो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।